जाम खान लगारी जी खड्ड खाली करायो। गोठ जाम खान लगारी जी खड्ड खाली करायो। गोठ जाम खान जा घर गोठ जाम खान जा घर गोठणन के बेघर करण बंद कयो। गोठणन के बेघर करण बंद कयो। गोठ जाम खान लगारी जी गोठ जाम खान लगारी जी गोठ। सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरन ॾिसंदड़नि खे सलाम। अली अकबर सोलंकी जी आवाज़ सां हेल सावली जूं बरसातूं मौज सां जारी आहिनि, जंहिं सबबु पाणी ॿनियुनि घरनि घिटियुनि ऐं खॾुनि में बीही वियो आहे। खॾुनि में पाणी बीहण करे घरनि खे नुक़सानु थी रहियो आहे त ॿिए तरफ़ मच्छरनि जो आज़ार आहे ऐं गॾु सिम कलर जो पिणु अंदेशो आहे। ताज़ियुनि बरसातुनि सबबु वाणकी वसी ॻोठ जाम खान लगारी ॻोठ अलारख सोलंकी ॻोठ गेलोनुनारी ऐं ॻोठ मुरीद खान लगारी में मौजूदु खॾुनि में बरसाति जो पाणी ओवर टाइप आहे ऐं घरनि में काहे पियो आहे, जंहिं करे आवाम आज़ार में आहे। इन हवाले सां ॾिसंदा दानियाल सोलंकी जी हीअ रिपोर्ट आहे। सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरन ॾिसण खे सलाम। नाज़रीन, आऊं आहियां दानियाल सोलंकी। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ॻोठ जाम खान लिगारीअ में, जेका नेकास जी खॾ जेका आहे बिल्कुलु भरिजी चुकी आहे, जेके घरनि में पाणी काइजी पियो आहे। मुसलसिल अगरि ईअं बरसाति रही त हीअ जेको पाणी आहे सो सिधो घरनि में हलियो वेंदो, घरनि जे बजाए कमरनि में हलियो वेंदो। सो नाज़रीन, अचो त हिननि मुज़ाहिरनि सां ऐं तव्हां जेको रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। अदा, तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो अज़ादार हुसैन। अदा, हीअ जेका खॾ आहे हिन सां तव्हांखे कहिड़ियूं मुश्किलातूं पियूं अचनि जेका सॼी भरी पई आहे? हीअ जेका आहे खॾ भरिजण जे सबबु असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि बीमारियूं उन्हनि जो बि सामनो आहे। ऐं हाणे जेकॾहिं खॾ हींअर ताईं त मुकमल भरिजी चुकी आहे, पर जेकॾहिं हाणे बरसाति थिए थी त असांजा जेका आहिनि रस्ता बि बंदि थी वेंदा ऐं असांजा घर जेके आहिनि मुकमल खॾ जे बिल्कुलु कप ते आहिनि ऐं इहे घर बि जेके आहिनि इहे खॾ में किरी पवंदा। त असांजी अपील आहे कमिश्नर ऑफ हैदराबाद खां त असांजी जेका आहे सार संभाल थी वञे, महिरबानी। तव्हांजो नालो? ज़हीर अहमद। अदा, हीअ जेका खॾ आहे हिन सां तव्हांखे कहिड़ियूं मुश्किलातूं पियूं अचनि जेका सॼी भरिजी चुकी आहे हींअर? अदा, तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॻोठ जाम खान लगारी जी खॾ जेका आहे बिल्कुलु हाणे फुल थी चुकी आहे। असल में मेन ॻाल्हि आहे असांखे पहिरीं त असांजो हाणे रस्तो बंदि थी चुको आहे ऐं असांजे पासे में जेके बि घर आहिनि सभु क्रैक थी चुका आहिनि ऐं हाणे घरनि जे अंदरि पाणी बि वञी सघे थो अगरि हाणे बरसाति पई त। असां हैदराबाद कमिश्नर ऐं जेके ॿियूं पार्टियूं आहिनि या जेके MP MNA आहिनि असां उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त असां जी महिरबानी करे असांजी खॾ ख़ाली कराइनि ऐं असांखे बुनियादी सहूलियतूं मुहैया कनि। ऐं असां जाम खान लगारी ॻोठ जाम खान लगारी जेको आहे बिल्कुलु इग्नोर थियल आहे, बिल्कुलु नज़रअंदाज़ थियल आहे काफ़ी सालनि खां वठी। पहिरीं पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई, हाणे वरी PTI जो ज़ोर आहे हिते, पर कंहिं बि नुमाइंदे कंहिं बि कमु नाहे कयो हिते। नालो? मुंहिंजो नालो शेर अली लगारी आहे। अदा, हीअ जेके खॾ जेका आहे हिन बारे में तव्हांजो छा चवणु आहे जेका ॻोठ जाम खान लिगारी में खॾ आहे? अदा, असांजो चवणु इहो ई आहे त असांजी जेका हीअ खॾ तव्हां ॾिसो पिया पोयां जेको पाणी सां हींअर थतिकल आहे, ॻोठ जाम खान लगारी खे उहे फैसिलिटीज़ न प्रोवाइड कयूं आहिनि जेके बि असांजे नुमाइंदा असां उन्हनि खे अपील था कयूं की कमिश्नर हैदराबाद खे अपील था कयूं त असांजो जेको हीअ सॾु सुणनि ऐं असांजो सार संभाल लाइ। नेरून कोट जेको आहे UC2 वाणकी वसी अंदरि जेको वार्ड नंबर 1 आहे उनमें 4 ॻोठ आहिनि टोटल। 4 ॻोठनि ते मुश्तमिल वार्ड नंबर 1 में जेके 3 ॻोठ आहिनि उहे बिल्कुलु गॾियल ॻोठ आहिनि। उन्हनि 3 ॻोठनि में 2 पखरियूं 2 खॾूं आहिनि। हिकिड़ी खॾ ॻोठ जाम खान लगारी सां बिल्कुलु गॾु आहे, ॿी ॻोठ मुरीद खान ऐं वाणकी वसी जे विच में आहे। 3 खॾ जेको आहे वाणकी वसी हाई स्कूल जे बिल्कुलु ई बराबरि सां आहे। त उन्हनि मां 2 खॾनि हिकिड़ी खॾ जो जेको निकासी आहे जेका कंहिं अणसिधी माना सम्झो त उबती सुबती हले थी। बाक़ी ॻोठ जाम खान लगारी ऐं जेको स्कूल हाई स्कूल आहे उन वारी खॾ जी कंहिं बि क़िस्म जी का निकासी न आहे, को बि नेकाली जो सिस्टम मौजूदु न आहे। ॻोठ जाम खान लगारी जी खॾ तव्हां हींअर हिते मौजूदु हुयो ॻोठ जाम खान लगारी में ॾिसी सघो था त बिल्कुलु पाणी मां माना थथिकियल आहे। ॻोठणनि जा जेके इर्द गिर्द वारा घर आहिनि उहे तक़रीबन क्रैक थी चुका आहिनि। खॾ जे बराबरि में बिल्कुलु नबी बख़्श लगारी नाले सां हिकु पोरियत नौजवान जो घर आहे जेको तव्हां जी चैनल न्यूज़ जी हेडलाइन में ॾिसी सघो था त बिल्कुलु ई उनजी जॻह फाटी चुकी आहे। कंहिं बि क़िस्म जी निकासी जो सिस्टम न आहे, को बि अहिड़ो ड्रेनेज सिस्टम न आहे, ॻोठनि में का बुनियादी सहूलियत न आहे। हिन वक़्तु असां कंहिंसां ज़ाती दुश्मनी नथा रखूं, न कोई कंहिं असां कंहिं नुमाइंदे खे टारगेट करण था चाहियूं। जेके आज़ाद उम्मीदवार आहिनि उन्हनि खे बि असां अपील था कयूं ऐं हिन वक़्तु जेका चार्ज जेको आहे हैदराबाद कमिश्नर जी आहे, असां हैदराबाद कमिश्नर खे अपील था कयूं त ख़ुदा रा हिननि ॻोठनि जे लाइ कुझु कयो,
कुझु सोचो इन्हनि ॻोठनि जे लाइ, इन्हनि मिसकिननि जे घरनि खे ढहण खां बचायो। नाज़रीन, जीअं त तव्हां ॻोठ जाम खान लिगारी जे ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो चवणु आहे त हिन पाणीअ जे करे, खॾे जे करे असांजा रोड रस्ता बंदि थी विया आहिनि। अगरि ईअं ई बरसाति मुसलसल अॻिते हली त असांजा घर जेके आहिनि से किरी पवंदा। हिननि वसाहनि खे अपील कई त ख़ुदा रा असांजा घर जेके आहिनि किरण खां बचाए वञनि। कैमरामैन गुलाम बाक़ी लिगारी सां गॾु दानियाल सोलंकी।